एक मोहब्बत वारे चैथो दसा गल की खजीने भी केरो तो के मां खजाने जो दस दिया दसा गल की खजीने भी ये दुनिया खादी है खैरात मदीने भी ये दुनिया खादी है खैरात मदीने भी दसा गल की खजीने भी। हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तो मदीने जी मिट्टी खे जे करे को मानू चवे खराबात हो कत्ल जो ला इदो मदीनो मुस्तफा के प्यार चो सुभान अल्लाह महबूब करीम जे मोहब्बत वारो दुआऊं घरंदा कयो फिजूल खर्च रोके छजो अल्लाह ताला के बादाईंदा कयो तो मौला असा के पंजे सुने हबीब जे सदके काबे करीम जो ऐं दिल भर हबीब जे दरबार में दीदार नसीब फरमा। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वदे आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जैके जिते मज़ो अचियो ओ मदीने के भी हाथ करे मदीने ला तो दुआऊं करे कदे कदे तहरी हैरत ॻाल्हि थी वेंदी आहे कुल हैरान थी वेंदो आहे। हिकु शाइर पंहिंजी शाइरी जे मुंड में छा चयो सुभान अल्लाह फरमाए तो बात है ये सीने में बात है करीने की दिल में गाला गाल सुठी बात है ये सीने में बात है करीने की कौन है ये दीवाना कैसा है ये मस्ताना ढूंढता है जन्नत में जिंदगी मदीने की ढूंढता है जन्नत में जिंदगी मदीने की। सुभान अल्लाह मुझे सुना हबीब मुझे दिल बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में अज पे जिंदा है अज पे जिंदा है कहरा जिंदा है जी दुनिया में जिंदा हुआ अहरा ही जिंदा है। मुझे आका दी जिंदगी कभी या निरालिया जो उन जी जिंदगी वारी मोहब्बत वारी समुंड जी छोल मां दुनिया की जिंदगी मिली रही है। जो सुभान अल्लाह ॾाढा कर हजरत बादशाह पीर रोशन ज़मीर मुहिउद्दीन मीर अंदर जी अक्सीर दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि जी ॻाल्हि पे कयम 470 या 71 हिजरी साल असे यादगिरी या ॻाल्हि ज़हन मां निकिरी त कान वई थी। साईं अल्लाह जे कामिल वलीअ जो वजूद अञा ज़ाहिर न थियो सदन बचरो सैयद मूसा
लकबा जंगी दोस्त हक चवण खे पसंद कंदो हो, हक चवण ते मुड़ंदो न हो, मसलहत न सोचींदो हो। निमाज़ जी ॻाल्हि हिते कयमि त कंहिंखे को माण्हू चए थो निमाज़ पढ़, निमाज़ एॾी अहम शइ आहे जो इन ते मूं दलील पिया ॾिनो त नबी साईं मस्जिद मदीने पाक में वेठा हा त सुभान अल्लाह। सियारे जी मौसम सख्त सीअ पिया पवनि। संदन सहाबी हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे फरमायो उथी थोरो ॿाहिरि हलूं। निकिरी विया। सर्दीअ जे पारे पवण जे करे वणनि जा पन सड़ी विया हुआ। महबूबन करीमन हिकिड़ी टारीअ में हथ विझी उनखे लोॾो ॾिनो त पन छणी ढेर थी विया। हज़रत अबू ज़र खे सॼो अबू ज़र जी साईं, अबू ज़र जी साईं, अबू ज़र जी साईं। फरमाया तूं 3 दफ़ा सॼो जी चवंदो आहियां। हुक्म कयो मुंहिंजा आका। फरमाया त हिन टारीअ ॾे निहार लोॾो ॾिनो समास पन सभु छणी विया आहिनि क़िबला। फरमाया त मुंहिंजो उम्मती जॾहिं निमाज़ में बीहंदो आहे त उन जा गुनाह बि छणी ढेर थी वेंदा आहिनि। छा में ॻाल्हाए त सही छा में? ऐं जेको न चवे त निमाज़ ते नाहे, निमाज़ ते नाहे, दिल साफ़ हुजे। मां खुली चवां थो बिना कंहिं डब राव जे त निजो शैतान इंसान जी सूरत में आहे। छो त सजदे जो इनकारी केरु हो? ॻाल्हाए त सही। अदा जंहिं आदम खे सजदो न कयो, सैयदना आदम अलैहिस्सलाम जे अॻियां न झुकियो, उहो लानती बल्कि पढ़जी वियो। त जेको रब करीम खे सजदो नथो करे उहो बि सोचे न त मुंहिंजो छा हाल थींदो। मां छा अल्लाह खे जवाब ॾींदुसि? मुंहिंजो रब जे दरबार में पेश रख कहिड़ो हूंदो। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमायो जे भाई जोगी थिया त पर कलमे जी पार पंजनि सां पूरो रही आया तीहन तार तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। 5 निमाज़ूं पाबंदी सां पढ़ो ऐं सुबुह जो फज्र निमाज़ खां पोइ मुराक़बो कयो। मुंहिंजे सुहिणे पीर जे ॾिसल जे तरीक़े सां ज़िक्र कयो। क़ल्ब ॾे तवज्जो रखो। उन अंदरि दिलि जेका तुंहिंजी निकिरे ऐं पखीअ वांगुरु ॿोले पई उन जी ॿोली ॿी न हुजे, ॿोली हुजे अल्लाह अल्लाह अल्लाह। वॾे आवाज़ कर अल्लाह। मेले ते वञण वारा भिटाई घोट जे मेले में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक परावा बच्चा निहारण वारा परावनि न्याणियुनि खे तकण वारा मुंहिंजे सुहिणे भिटाई जे रिसाले खे पढ़ी वॾिस। फरमाया तो जा तुम अल्लाह है कहिड़ो दीवाई मसिखो लिखो वेठी लिखो अखर इहो ई मन में। वॾी आवाज़ सां चओ अञा तोखे छा ॾसे? फरमाया तू वहदहू जे वधिया इल्लल्लाह सी औरीने हियूं हकीकत गॾियो तरीक़त तौरीने मारिफत जे माथ सी बेसां दर डोरीने सुख न सुता कॾहिं वेही न वोरीने कुल्हन कोरीन आशिक अब्दुल लतीफ चए। वो इहे तोखे सुहिणे लतीफ़ जा बोल विसरियो वञनि ॾुखियो थो लॻे। असां वटि छा आहे न त वलीअ जो शान मर्तबो मक़ाम फैज़ बरकतूं मञूं था, ॿुधी ख़ुशि थियूं था, पर उन्हनि जे तरीक़े ते हलूं नथा। कोताही इहा आहे, खोट इहा आहे।
हेरे मुले निहार बेटा साहब जा शेर चूंडे मुंह नंढो रिसाले जो चूंड शेर लिखिया जिंदगी जो जमन खां बुरकी मटाइण ताईं अहवाल मुख्तसर ऐं मूं इहो साबित कयो आहे त भेटाई पक्को अब्बे ॾाढे पीढ़ाए तो सुन्नी नथो ॻाल्हाई छा आहे वॾे आवाज़ सां ॻाल्हाए छा आहे तमां संदन नसब जो सिलसिलो पढ़ो संदन नसब जे सिलसिले में जेके अब्बा ॾाॾा अचनि था उन्हनि जी तारीख़ पढ़ो त उहे रुमाल वारा निंड कंदे त वाइज़ ख़ैर ॿुधंदो मौली साहब माज़रत मूंसां त कई थी पर हाणे तव्हां सां माज़रत करे हिकु हिकु अदती मथां बीहे त अखियूं खोल सस्तो किताब 50 रुपया घणी बिन प्रेस वारे त 100 लिखियो पर मूं चइबो माण्हू वीचारा 50 ते बीठा त बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह ईअं न हिकिड़ो माण्हू वीचारो जो गुज़ारे त मौलवी उबैदुल्लाह जहिड़ो को चालाक मौलवी खतरनाक मौलवी ओ वञी पहुतसि अदा सलाम अलैकुम वालेकुम सलाम नौजवान तुझे बाबे साईं जो इंतकाल ॿुधोसीं हा साईं अदा तुंहिंजा फना है हर को हलंदो अल्लाह तुझे बाबे के जन्नत में जाइ ॾींदो बिरिश्त नसीब कंदो चई मुश्किल छा चई मुश्किल छो मुश्किल कि बाबे जा थाल अहिड़ा कोन हा सो तव्हां जो मोलिदा 50 पर असांखे वठण मुश्किल न इंशाअल्लाह ताला बेटा साहब जी पाड़ी जा आयो कुछ न कुछ उन जो ख्याल पवंदो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह केतरी जमात आयो आवाज सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जी नमाज़ प्यारिया चो सुभान अल्लाह सोहणे अब्दुल लतीफ जी ज़ात पक्को नमाज़ी ताजी मस्जिद पाण पियो ठाहे चीकी मिट्टी जा भितर खयो पियो अचे मस्जिद में बाकायदे नमाज पढ़ाइण जे लाइ इमाम रखई बांग जे लाइ बांगो रखई 5 वक़्त पाबंदी नमाज़ी ऐं मुंहिंजे महबूब जे बचड़े खे मुंहं ते ॾाढ़ी हूंदी हुई छा हूंदी हुई वॾे आवाज़ सां इन त कोन चयो त दिलि साफ़ नमाज़ मां तो किथां आंदो जेको तोखे न अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾसे उनखे ॾिसी परे खां चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलियल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम खुदा जी फर्ज़ खां नमाज़ आखिरी नमाज़ प्यारी आहे जो मुझे सुने हबीब फरमायो त मां इरादो कंदो आहियां कॾहिं कॾहिं त बांग ॾियारां अज़ान ॾियारां उन खां पोइ कंहिंखे चवां त नमाज़ पढ़ाए मां पेटे हली वञा ॾिसां नमाज़ ते केरु न आयो आहे जेके न अचनि पंहिंजे घरनि खे मां मोहम्मद बाहियूं ॾेई साड़े अचां हदीसूं कॾहिं भी नमाज में सुस्ती न कर केतरा हाजी मौलवी बुजुर्ग सूफी दरवेश नेकोकार पाण माशाअल्लाह मुसलमान जा कोडा छिनी छॾियूं पर घर में नमाज कान्हे का याद रखो जंहिंजे घर में नमाज न आहे वो खुश न थी क़यामत जी ॾिहाड़ी अल्लाह जे दरबार में जवाबदार पुछो वेंदो
पंहिंजे बच्चन खे छो न चई, नंग खे छो न चई, न्याणीअ खे छो न चई, भाउ भाइटे खे छो न चई। मुंहिंजे हबीब जा उम्मती, अल्लाह ताला जी ज़ात बरकात असां तव्हांखे भली उम्मत बनायो आहे। क़ुरान करीम अल्लाह फरमायो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। अवां भली उम्मत आहियो, नेकीअ जो अमल कंदा आहियो, बुराई खां रोकींदा आहियो, अल्लाह ते ईमान आणींदा आहियो, हिक ॿिए खे चङाई चओ, हिक ॿिए खे निमाज़ ॾे वठी आहे, क़ुरान पाक जे दौर ॾे वठी आहे, अल्लाह जे कामिल वली सजन साईं ॾे वठी आहे। ज़िक्र जी तलक़ीन कंदो रहो, ज़िक्र जो शौक़ रखंदो रहो, कमकार में घुमंदे फिरंदे हथ तुंहिंजो कम में हुजे, अख तुंहिंजी कम में हुजे, कन तुंहिंजो कम में हुजे, ज़ुबान तुंहिंजी कम में हुजे, पेर तुंहिंजो कम में हुजे, तुंहिंजा ॿिया जिस्मानी अज़ान भली कमनि में हुजनि, पर तुंहिंजे दिल वारो पखी पियो बोले अल्लाह 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 अल्लाह। एॾो मज़ो आहे, एॾो लुत्फ़। सुहिणे पीर जे बाबे सैयद मूसा खे छा सॾींदा? जंगी दोस्त। छा सॾींदा? तव्हां थोरो हिन पासे वारा बि कुझु ॻाल्हायो। छा सॾींदा? मस्जिद में जेके सुम्ही रहिया आहिनि तन खे उथारियो, उन्हनि खे तकलीफ़ जो बाबा उथो, मौलाना साहब जी नज़रत क़बूल फरमायो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। सुम्हण जी ॻाल्हि कान्हे, ॿुधण जी ॻाल्हि आहे। सुहिणे बेटे फरमायो सुते न सरंदी आहे। छा हस्तियूं, छा इन्हनि जो मक़ाम। हाणे ॾिसंदा न असां मौलविन खे या ॾाढीअ वारे खे हमरा वाछण खां भंग वरी पनी अथनि। अरे सुहिणे अब्दुल लतीफ़ जी आलमन सां मोहब्बत, उलमा सां प्यार हो। सुभान अल्लाह जा मखदूम अब्दुल रहीम गिरहोरी आलिम हो। हजरत भेटाई घोट सफ़र कंदे सागर ज़िले जे इलाइक़नि में वञी पहुतो। गिरहोरी साहब नौजवान आलिम हो, 13 साल जी उम्र में इल्म पढ़ियो आहे, पर इल्म जो छोलियो हणंदड़ समुंड हो। असां गुर बराए नीव मुल्लो कोन हो, उहो वीचारा तालायो कचहरी थी। भेटाई साहब बुझारत मोकिली गिरहोरी साहब ॾे त जो मिलनिया मोचारो सो आहे गुजारो। कहिड़ी शइ जेका सभिनी खां भली आहे, त गिरहोरी साहब छा चारा मोकिलियो, पुट मथे हंज में रखी फरमाए थो जो मिलनिया मोचारो सो आहे गुजारो, हिक सिहत शरीर जी ॿियो जो पारो। भेटाई साहब वरी ॿिया बेत मोकिलिया। गिरहोरी साहब आलिम आहीं, आलिम मुंहिंजे शेर खे तस्लीम कनि या न, तूं ॾिस छा आहे। हाणे जेके वहाबी मुल्ला आहिनि उन जेका भेटाई जो बेत पढ़ंदे त ॼण ॾंडो हणी कढी ॾंडो। ऐं वरी उन जूं पंहिंजूं केसूं ॿुधो, गाॾीअ में पयूं हुन मां रखंदो हा। जेकॾहिं को ज़िद करे त हुनखे ॿुधायां त हिक हिक ॻाल्हि जे पुठियां बेत, बेत ते बेत, बेत ते बेत। ऐं वरी सुन्नीअ खे छा चवंदा सुबुह जो उथी, तव्हांजे मौलवी भेरो की बेत पढ़िया, क़ुरान कोन पढ़ी, तूं वरी अहिड़ो सादो सीधो मुस्लमान जो दहलजी वेंदे। तूं चईस त बेत पढ़ी त तूं बाबे जी तारीफ़ कई, पढ़ी त मोहम्मद घोट जो शान पढ़ी, पढ़ी त होसे आज़म जो शान पढ़ी, पढ़ी त अल्लाह जे कामिल जो शान पढ़ी। कहिड़ो गुनाह हुआ उहा घड़ी तोखे नज़र नथी अचे जो नबी से पाण हेठि रहंदा हुआ, पंहिंजे शान में शेर पढ़ंदड़ खे मिंबर ते विहारींदा। उहा नज़र कान थी अचे, उन ते नज़र ई कान। सहाबी आयो दरबार में कि भला मां शाइरी कई आहे, शेर चयो आहे तव्हांजे लाइ पढ़ां।
साईं फरमाईंदा पढ़ छा थो पढ़े इन्नर रसूल लनूरुन युस्तदाउ बिही खुली चो सुभान अल्लाह इन्नर रसूल लनूरुन युस्तदाउ बिही यकीनन रसूल नूर उन सां रोशनी हासिल कई वेंदी आहे सुभान अल्लाह इन्नर रसूल लनूरुन युस्तदाउ बिही मुहन्नद मिन सुयूफिल्लाह मसलूल अब्बा तारीफ में शेर पढ़ी त मुखे मुमताज अदड़े हार पारायो अली खान अजरक पारायो पर मोहम्मद घोट महफिल में उथी वधी करे उन असाब के पंहिंजी चादर पाक लाहे गिचे में हार पाराई जागो था पर तव्हां पढ़ो नथा न दुख रुगी हो तो पोइ जन बेवाही बकरी हूंदी आहे बगर खणी हलियो ईंदो आहे ईअं थी विया हो सुनी अबाए जेके बिस्तरा खणी पिया हलंदा आहिनि तबलीग वारा ॾिठा अथव ॾाढा था ॻाल्हायो कने शीयनि जे इमाम बारगाह में विया न मोकिलियो न मिंथ कयो न छो मोकिलियो बाबा वञो तबलीग कयो हुननि जा शाह पर वॾा चवनि त नंढा कनि ॾाढी पूरी खां चओ त वॾी रखनि मेरियूं मिंथूं कंदव कोन ॾींदा छो त ख़बर अथनि त चलिया ॾंडा खणी बीठा ऐं तो वटि ढुक पिया ईंदा ख़बर अथनि त कचो आहे हिन जो न हिन खे ॿ पूजूं खणी कंध ते बिस्तर खणी देरी खिलो न रो तू एतिरो कचो छो थियो सुनी एतिरो ॿार बणजी कोई जेको जे तोखे शिकार के हलियो वञे तू खुदा खे छा जवाब ॾींदे मुस्तफा खे छा जवाब ॾींदे हिकिड़ा वरी झारेड़ा पापा अल्लाह जो घर आहे कंहिंखे झलबो जागो था ही कंहिंजो घर आहे ही घड़ियाल को लाहे छॾिबुसि छो अल्लाह जो घर भली लाहे वञे जवाब त ॾियो न पापा अल्लाह जो घर आहे मस्जिद मां तना को मुसलो खणी घड़ियाल खणी छॾींदुसि अल्लाह जो घर भली खणी छॾियोसि न ये डर ॾियो त मां ई तो बगारी भरे धिकिया खुदा जा बान हो तव्हांखे इल्म नाहे त इल्म वारनि सां अचो तव्हांखे असीं घर वेठे चेथा क़ुरान करीम जा तफ़सीर ॾियूं किताब ॾियूं कैसेट ॾियूं ज़ख़ीरो ॾियूं इन हूंदे बि तूं बेक़दर खुदा जो कसम आहे कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त माण्हू दुकान खोलियो वेठा आहिनि मार्केट लॻा पिया आहिनि असीं को खोले वेही रहूं कॾहिं टंगूं पई भइनि एक्सीडेंट में कॾहिं काॾे पिया हलो करे कहिड़ी ज़रूरत पई आहे पर चवंदा आहियूं त मौला तो ॿ अखर ॾिना आहिनि मन मोहम्मद करीम राज़ी थिए तूं रब करीम राज़ी न तो एतरी बेकदरी कया सुनी जो अकुल कम कोन थो करे त तूं कीअं थींदे अॻिते हली तूं खुदा खे जवाब छा ॾींदे को सुल्फी शिकाई त बीठो है को भंग चाही त बीठो है को खराई बिस्तरो त बीठो है जेको चे तोखे कायो हले वञे मोहम्मद घोट जा आशिक सारी दुनिया हली वञे जबल पंहिंजे जाइ तां हटी वञे पर सुन्नी तूं पंहिंजे अक़ीदे तां लहट तोखे दलीलन में मारे न सघंदो तोखे सबूतन में मारे न सघंदो केॾो पाण खे तसीग समझे उनखे गोॾा खोड़े मञणो पवंदो त मुहम्मद जे आशिक़नि जो मज़हब हक़ आहे पाण ढिलो थींदी पाण ढरो थींदी पाण वारो थींदी त केरु तुंहिंजे पुठियां लठ खणी हलंदो इहो कुझु कोन्हे कंध कहिड़ो खणंदी बेटा फरमाया जहरी आयस जियां अबो सुनिया दादो सुनिया पर दादो सुनिया तोखे कहिड़ी बला जी गिले त सभु सुनिया मां तोखां पुछां थो जेके तुंहिंजा बा ॾाढा सुनी हा पर ॾाढा सुनी हा न शिया न वहाबी हा उहे जन्नती या जहन्नमी हा तव्हां छॾियोसीं हेठि में ॻाल्हाइण ॾियो छा हा ॾाढा ॻाल्हि मस्जिद में वेठो आहीं पोइ तूं वरी काॾे थो वञी
कुछ अकुल रखो, कुछ होश रख, कुछ समझ रख, कुछ पंहिंजे ज़हन खे हाज़िर रख। मुझे मुस्तफा करीम जी बचे बेटा घोट छा फरमायो? फरमाया तो जारी आयस जिया जे तहरी मिला तन खे तल्ला लाए जा लतीफ जाए कर मुदलो ठानी है कायारी तिसका धजी माहते रही मारी लगन मेहणो सान जमा दरसिया कल दुखन जस की मन मारू अड़न दे। याद रखो कट्टर सुन्नी रहो, लोडा न खाओ, मुनाफिकी न खपे, लिख छप न खपे के कोई को न तो खुली सुन्नी रह या रसूल जन्नानी सुन्नी रह, सहाबा जो शान गाए सुन्नी रह, अहले जो शान गाए सुन्नी रह, वली जो शान गाए सुन्नी रह। दुनिया छड़े तो भली छड़े, मदीने वारो पहुंचो सदे। अल्लाह अकबर या सय्यदी या रसूल अल्लाह हक चार यार खुदा जा बान हो, अल्लाह जा प्यारा बान हो। तवज्जो दियो सैयदना गौसे आज़म कुतुबे आलम महबूबे सुबहानी शहबाजी लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रहमतुल्लाह ताला अलैहि जो बाबो सैयद मूसा है जिहाद के पसंद कंदड़ा, जंगिल के पसंद कंदड़ा, हक जे लालण के पसंद कंदड़ा। मोढ़े ते किताब गाड़ीअ में पियो आ, लिखण वारो मौली सरफराज देवबंदी या गढ़वी केतरन किताबन जा हवाला ॾेई लिखे थो त जेको नबीअ जे शफाअत जो मुनकिर हो काफ़िर, उन बिना नमाज़ ई न पढ़ो। जेको मुस्तफा जे दर तां हटियो पो तूं प्यार रखी त भली रख, केर कोन्दी कोन, यहूदी अमेरिकी के केर कुछ कोन थो करे, यूरोपी ईसाई के केर कुछ कोन थो करे, चीनी हिंदुस्तानी हिंदुन के केर कुछ कोन थो करे। तू खुश नथी त मूंखे कुछ कोन थो थिए, जो कुछ केर भी न करे पर वाहिद क़हार पंहिंजे ईमान के कामिल रख, सुन्नियत ते पको रख, दहशत गर्द न आहियूं, फसादी न आहियूं, कत्लो गारत वारा न आहियूं, पर मसलक में लिक न कदी मोहम्मद आका जे इश्क जूं ॻाल्हियूं खोले खोले बयान कनि। दुरूद शरीफ पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़। व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सैयद मूसा बाबुआ अम्मर जो नालो फातिमा, अम्मतुल जब्बार सदीदा 60 साल जे उम्र जी हुई त पीर जो पीर जीजल अम्मा जे वजूद। हजरत गौसे आज़म जो बाबो फरमाया तो मां घर में वेठो आहियां, थोड़ी निंड आई, ॾिसां त घर मुंहिंजो रोशन, न बत्ती न बिजली, घर मुंहिंजो गुलशन रोशन। छाजी रोशनी आहे? नज़र जो खणी निहारिया त अजीब ज़ात नूर जी बरसात, उन जी लाइ हर तन में ताता, हर कंहिंखे लवने लाता। चो सुभान अल्लाह। उन जी उम्द आला सिफात, केरा मदीने जो वालिया, जंहिंजो दर्जो आलिया, जेको बि जो सवालिया, कॾहिं न मोटो खालिया। तहीं बि कोन राजो सुभान अल्लाह। हेतिरा छोकिरा वेठा आहियो, सस्तो लफ़्ज़ सवलो, खुदा जो हबीब ज़िंदा, जंहिंखे दीदार कराए कराए। चयो त सही। हारी साहब तो पीर मिठा साईं ॾिठो, दरवेशा घणी आ कहे ॿिए पासे हली वई, पर जी मां पंहिंजे मुर्शिद दर न छॾी। हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार रहमतुल्लाह अलैहि छा थो फरमाए? हेॾे निहारियो सुनियो,
मुस्तफा करीम जी मोहब्बत वारो ॼण त दीदार जी दौलत साम्हूं हुई। महबूब आका जी मेहरबानी साम्हूं हुयो निहारी दे फरमाए थो लाई दिल भर दिल विच तेरे तेरे देखण दे विच तेरे तो ॾिठो छा है मोला तो जी मत कर कर दो दी जन ॾिठो त खे ख़बर लाई दिल भर दिल विच तेरे दिल भर दिल विच तेरे तेरे देखण दे विच तेरे तो ॾिठो छा है मोला तो जी मत कर दो दी जन ॾिठो त खे ख़बर लाई दिल भर दिल विच तेरे तेरे देखण दे विच तेरे सचल सर मस्त ॿुधो थो अमीर उमर जो औलाद फारूकी बुजुर्ग नज़रियो आ तहफ़ीज़ मदरसे में उस्ताद निहारे त मां सबक ॿुधाई मथे क्यों निहारे सचल सर मस्त हैरत जो मकाम नज़रियो मथे पे निहारे उस्ताद के जोश अचियो थी सचो ये लपा रही हेरे निहार मथे निहारे जो थो मियां मार नमू ना सबक पढ़ा कि न सजन लिसा मां पंहिंजे दिल भर जो दीदार मियां मार नमू ना सबक पढ़ा कि न सजन लिसा अल्लाह अल्लाह अहिड़ी रब दिल ॾेई अहिड़ो इश्क समझो न रहो इश्क़े मोहम्मदी जी मौज पैदा कर हुब्बे हबीब जी मौज पैदा कर मदीने वाले सां नीह लॻाए वेही रहो क़ल्ब जो परेशान गंढे छॾे पियो फत के मुशरिक बिदअती पियो करे पर तोखे ख़बर पवंदी त मां मुशरिक न आहियां मुनाफ़िक़ न आहियां बिदअती न आहियां मां मोहम्मद घोट जो ग़ुलाम आहियां अल्लाह जा बानो हजरत पीर जी ज़ात गिरामी अमर जे वजूद में आया बाबे फरमाए तो मूं ॾिठो त मुंहिंजे घर में सुनो नबी आया साईं फरमाए था मुबारक थी सैयद मूसा क़िबला छा जी बच्चो तो ॼमी अञा ॼाओ न आहे अरे शिरक पेट वारे ॿार जी ख़बर वरी खे पियसि पर केतिरी ख़बर पाए मां त चवंदो आहियां तव्हां पंहिंजा किताब पढ़ो असां जन खे छॾे ॾियो त मञणो पवंदो त मदीने जो साईं त मदीने जो साईं आहे पर मदीने जे भितियुनि जे ॿुहारीदार खे बि ख़बर पवंदी आहे मुस्तफ़ा जे दर जे चौकीदार खे ख़बर पवंदी आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह आॾियां जा पढ़ी छॾे सुहिणे हबीब करीम जी मोहब्बत वारो सैयद मूसा के बिशारत मिली आहे सुनो अब्दुल कादिर जीलानी जाओ रमजान शरीफ जो महीनो आहे सीरत गौसे आज़म की लिखल किताब मूं मिस्किन लिखियो आहे तुंहिंजी मूं ते नज़र न पवे त न पवे पर अल्लामा अली कारी मक्के जो मशहूर मुहद्दिस जंहिं मिशकात शरह मरकात लिखियो आहे फ़िक़्ह अकबर जो शरह लिखियो आहे ऐं कई किताब लिखिया आहिनि अरबी में अल्लामा इब्न हजर वसी पवंदो आहे दलाल में उहो ख़ुदि को लिखे त सैयदना गौसे रमजान में जाओ जीजल मासूमी सा पई लाए खीर न पियो पई अब्बा के अल्लाह छा छा मुझे पुनल पुट के त कन ते चंबर से जो अम्मा कुछ कोने रमजान के कन भी बीठो आ वडे से हर को रो तुझे पुट जम दी रहेगा चो सुभान अल्लाह भिटाई जे जो न बाहर ये सदियों में मुरीद को सलाह को हल्को अच्छा हां को हल्को अच्छा फरमाया मीरा मुर्शिद महजा मीरा
मुर्शिद मुहजा जीलानी जनाब मूसा खौसन खारजी से खर खराज सुनी सारी सदना उठी गौस गुलाब संदानी शिताब करता माल मुरीद दे पीरंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा हमद जा खलील हसनी हीरो आहिया अति वारती वसील दाता मुजिद लिखे बेदिला सा दलील जिल्लत कैस जलील रस बादशाह बगदाद सुभान अल्लाह लाजा मुझे दिल पर हबीब जो बचो पीरन जो पीर रोशन जमीर मुझे दिल मीर जावा कवाक गुस्सा आबाद सिंधी में पुराणों किताब मक्यादी जो मौलाना हिदायतुल्लाह जो लिखल सिंधी को मुझे बेकल निकल बड़ी छपियो को हिकड़ो भेड़ो छप मचार में पेशेवर मानो को नहीं गालाए तो भी कोने आरब पर के अल्लाह जी प्यारा जे खिदमत जो कदर करे मखदूम नाथ में ठट्टे भी लिखवा त ठट्टे में एकरो आलमो जे पंजी तालीम हम कुरान में तफसीर लिखो पर एक पन्नो भी सलामत कोन जो उदे ही की तो सुधारे सिंधी को हर का आलमो मक्के मदीने में जो पढ़ा रूए समीर जाऊलमा बेड़ा पढ़ता पर तुम कुत्तन जे हवाले शराब जे हवाले जिना जे हवाले नशे जे हवाले पाट जे हवाले सरमाएदार तो सुबह जो कथो हरे के पेरन में तब नशे न कोई हे मुसलमान रिया मोर मरी वाशा साहब फरमाए तुम दिया मोर मरी हज न रहो तेरा उन्होंने आखिर में दे रेठा की बचड़ी अच्छी गंध भरी उन्होंने कांगेर दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़ी आवाज व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह के प्यारे सुने अब्दुल कादिर जीलानी की विलादत हुई जन्नत रोजेदार अबा भट्टाई साहब नबी से जो आशिक आहे पक्का थई या न हां आशिक आहे छा तो फरमाए शीनो शरीयत जा रिसाले में सोटी हुआ में शीनो शरीयत जा ताबिया तमाम तन के तरीकत जो मन में मचुम दाम हया हकीकत सामहा मारिफत मकाम जन्नत की तो जाम गुर के गडिया का पड़ी शरीयत तुम्हारी जगदारों को लेते इश्क शराब शामिल नहीं मगामुल्ला मथुन सुबह था पिनन शुरू करे सिजल रही एकरे से करे सब माल कट बेदे वाले कितनी है ये प्रभु जी सब के रातड़ी में चंगे भलंगा पुत्र खराब इज्जत वाला बच्चा छो खराब का सोबत सठी न मिली सोबत सठी जवाब तो बहुत भी कठोर बेटाई साहब तो सोबत होते दो असर फरमाए तो सोबत सपेगी ये पुनवली हाजा कजा कजन माला जब पुराण भिड़ो
हल तनीसा हल देके हली था जानन हल मसान बियन मत हली हाल जाई वे हो तनीसा तन एक वेही था जानन वे हो मसान बियन मत वेही बेलन अल्लाह बाबा हो या जमदे बलिया सत साल मेरा गऊ जे पुठा हले पियो जीलान जे गोठ में गऊ को के कंध वरा तो अब्दुल कादर राजला पैदा कोन तो तुझो कम वडया ताजे कमरे जे कोठे जे मथा चढ़या समय तो जीलान मन जा कहीं कया तनाई सुलहद जो दी हुआ अरफात मैदान ते हादी बीठा दुआओं घरन उनन जे अखन मान लड़का पानी जा वहन ओ दुआओं जे साथ हथ जे साथ चप चरन दे साथ बदलन का गुहा वहां दे साथ अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार या हो वली जी निगाह कह जी चा तो खुद सुने नबी जी निगाह छा हां निगाह मुस्तफा जी होंगी वाली लखर तो छा नबी के भुत जी पुला खबर कांती भाई मां तू ये चवे तो भाई मुख्य खबर नथी पड़े तो ई गाल पर मुस्तफा करीम के त अल्लाह ताला सारी दुनिया जेकी हुई जेकी आहे जेकी थींदी ई रोशन करे दुनिया जा हथ जे तरिये में सब हो पाए आध्या सुभान अल्लाह तो मदीने वाले में प्राण जरो समझो तो मुस्तफा जो कबूर करवा कंझी उठी हलण वारा रात मां थुक निकरई त मोह कर परे कर बना बदबू थी जे जरा भी न थे लगा मुस्तफा दी लिब लगी तो शेर खुदा जे अख जो दर्द रही वही अब्दुल्ला बिन उबई के सहाबी के यहूदी के किले पे कभी न कोई होती ताकि ता पैर सर थियो अंग जो हरे भई को के साथ के बदी को तका करी दिल भर हबीब के जरत आए साचे पटको बदे तो कमी इबला भई पया फला पटको खोली पत्तो न चढ़ा सर्जन दिल में ऑपरेशन न थोड़ा उन्हें भगल हदे के सामने रखे मुझे दिल भर पादी लिब्बा में लगाया सहाबी फरमाए तो दिए जब हमें त्रेता का बचाने जब मोहम्मद के दिल भला त्रेता के तो जो तुम जान जी था खाता था पीता था सजे मुल्क बात में नौ तो पेट को मदीने वाले 2 महीना रात में न खाए दी हद न खाए साहब जो पुत्रा छा जहाना फरमाए रात जो रब वट हमको तो से नमाज जी पढ़ाई थी हबीब करीम जी यार घर वाले हूं वारे तो ही कह अम्मा मोमिन दी पे जो मुस्तफा मुवता कल रात होके मुवता पी रात होके मुवता कोसी रात होके मुवता यार रात हर दिन में तो मोहम्मद घोट मुवता नगत चरण आसावता इमामत साहब न करा साहबी के आसावता जंगिन जा मंजर दे भाई भैया बढ़ के उहे चरण आसावता पान समय तो तात पहा खुदावत हद लगा खानो कल लिखो के लो नहीं करो खुदा का दिल मुसलमान कैसा तो ठटाई कंजे दरगाह पर पहुंचे कंजे लाके तो दुश्मनी सोची कंजे शान दी तन की सतो करी हजरत पीर दे पीर सोने की जाते गिरामी पर इल्म ला सफर कयो 50 साल बगदाद में इल्म पढ़ो घणो इल्म पढ़ो घणा साल पढ़ो 50 साल अॼुकल्ह कंहिं सैयद खे न चइबो पढ़ण हलो त उन जा जेके चमचा हूंदा न चमचा साईं तूं आले नबी तुंहिंजो ॾाढो हुको ऐं हुको तो वरी मुला थींदी ख़ुदा ने ज़ालिमनि खे तबाह करे जेके मुस्तफ़ा जे बच्चनि खे सुठी सलाह न ॾियनि इहे नबी पाक जे अॻियां कहिड़ो कमु कंदा इल्म पढ़न इन जो शान मदीने वाले फरमाया तार बशर छड़े तो वञो हिकड़ो कुरान जा अहल बैत मुंहिंजा अहल बैत कुरान खां जुदा न थींदा हाफ़िज़ को साथे मुंहिंजा पर कुरान पढ़ंदा ईंदा
25 साल इल्म पढ़ो 25 साल का हबीबन मेहरबानी कइया पंहिंजो लुआब वात में विधोया हजरत अली मेहरबानी कइया लुआब वात में विधोया तफसीर रूहुल मानी पढ़ी ॾिस अल्लाह मालूकी बगदादी जे महत्व के ॻाल्हियूं लिखियूं आहिनि हजरत पीर थी फरमायो अल्लाह जे दीन ॾे वरो ख़ल्क़ वरी कइया यमन खां ईरान खां उर्दन खां सॼी दुनिया खां गैर मुसलमान वटि कलमो पढ़ंदा है जाहिल आलिम बन जाता है फासिक फाजिल बन जाता है जेके गुमराह हूंदा है से मुस्तफा जी उम्मत जा रहबर बनी निकरंदा है या हजरत ज़ादा पीर रोशन ज़मीर चो सुभान अल्लाह करामतूं साईं जो ते एतिरियूं आहिनि जो हिसाब खां अल्लामा इब्न तैमिय्यह जंहिंखे गैर मुक़ल्लिद अहल हदीस ॾाइण वारा उलमा पंहिंजो इमाम मञींदा आहिनि अरब जा आलिम इमाम लिखंदा आहिनि शेखुल इस्लाम लिखंदा आहिनि उन ख़ुद मञियो आहे त जेतिरियूं करामतूं सुभाणे अब्दुल कादिर खां ज़ाहिर थियूं कंहिंखां न थियूं एॾे मकान वारो एॾे मर्तबे वारो चओ सुभान अल्लाह घटाई को हर भर मुर्दा था फना मीरा शाह मदद कर अची ओ प्रियवेरा छा कर जागो न था ॻाल्हायो छा कर ॿिए खां मदद जो घुरे ॿी खां फतवा लॻाईंदा मुला पर ॾिसंदा भिटाई था मां अची ॿुधण को मारे विझंदो मदद कर सऊदी अरब अमेरिका के अल मदद अमेरिका अल मदद भली करे कोई करे तो भली करे दुनिया करे तो भली करे पर पीछे हो सके पीर दे पीर खे न चो न उन्हें से मदद अला न सके खुदा जा बान हो अल्लाह ताला जा प्यारा अल्लाह जे मदद जो मज़हर आहे जिया रोशनी जो ही बल्ब मज़हर आहिनि रोशनी तारन खां थी अचे पर ज़ाहिर खां थी थिए बल्ब काला कंहिंखां थी थिए जवाब ॾे कंहिंखां थी थिए खुदा जी मदद हक़ आहे यकीनन उहो ई मददगार आहे पर उन जी मदद ज़ाहिर करे वलीअ जे हथां थींदी आहे नबीअ जे हथां थींदी आहे इन जे करे अशरफ अली थानवी देवबंदी जो वॾो आलिम नशरती में मदीने वारे खे सलाह थो करे लफ्ज़ के साथ हो गया सुभान अल्लाह न कही दस्तगीरी कीजिए मेरे नबी दस्तगीर अल्लाह दस्तगीर वरी ॻाल्हि एड़ो कुफ्र जो लफ्ज़ इदरीस चवे तो धूम फतवा हाजी अब्दुल हकीम चवे तो थकाना फतवा साईं जा फर्जंद मक्की चवे तो सा फतवा था अल्ताफ साहब में मुहाल है चवे तो ये तो बिदा पर अशरफ अली साहब थानवी चवे तो माच के बैठा दस्तगीरी कीजिए मेरे नबी कशम कशम मेरे वली दाढ़ा च कशम कशम तुम हीरो मेरे वली इब्न अब्दुल्लाह ज़माना है खिलाफ ओ मेरा मौला खबर लीजिए मेरी वो भिटाई छो न करे मीरा शाह मदद कर अची ओ प्रियवेरा लिल्लाह लग लतीफ जवे हर काजी दे तेरा औलाद अली शूर कर का मार मुरीद कह जो औलाद खुली त ॻाल्हि हा कंहिंखे विरही कोन थो पटके वारा होश पर अदा सदके वञा किरी पवंदी वेठो तो हूंदो पर किरी थो पड़े निंड में होशियार होशियार थियो मौलवी साहब तव्हांजो घड़ियाल लाहियो मुंहिंजी बाह में घड़ी बज रहा कयल हूंदो पीर जो अक़ीदा सुभाणे अब्दुल कादिर चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मोहब्बत
तारीख पढ़ो साईं जा अब्बा दादा हजरत होसे पाक जा अकीदत रखंदा मोहब्बत रखंदा प्यार रखंदा ऐं पाण इन सिलसिले खे पसंदि फरमायो अथनि। हजरत कलंदर शहबाज सिंध जो नाम मरवली असल त मरवंद जो आहे पर त उन जी तारीख पढ़ो त मुंहिंजे अब्दुल कादिर सिंह जो दराज 40 ॾींहं किलो वधो अथनि। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ॾे निहारियो जैसे अब्दुल कादिर सिंह तव्हां तोखां मुंहिंजो कदम मरवली जे कंध जे मथां आहे पर मां मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजा अजमेरी थो चवां तव्हां जो कदम मुंहिंजे अखियुनि जे मथां आहे। मुड़स खे मुड़स सुञाणे मल खे केरु सुञाणंदो मल सियासतदान खे ॾाढा था ॻाल्हाया ज़हीन उस्ताद खे ज़हीन उस्ताद सुञाणंदो न ॿिए खे कोई ख़बर भेटाई कामिल्ला शरीयत आमिल्ला अल्लाह जो प्यारो आहे वॾे शान वारो आहे पर गुरहरी सां फरमायो त आहे अब्दुल लतीफ़ रज़ा मदो रहमान जोड़े दे क़ुरान सिंधीअ में सवलो कयो चओ सुभान अल्लाह। मुर्स खे मुर्स सुञाणे वलीअ खे वली सुञाणे एॾी हस्ती आहे एॾे मकान वारो आहे जो फरमाया थो मुरीदी ला तखफ मुंहिंजा मुरीद डिजन इल्लम तकुन जय्यदन फअन जय्यदन जे तोनी का कोताही आहे त मां त तुंहिंजो कामिल मुर्शिद वेठो आहियां। छातो फरमा हेदे निहार इन कशफत औरत मुरीदी बिल मशरिक लसतरतुहा वलौ कुन्तु बिल मगरिब ये मुरीद जी उघर ओभर मोकिले त ओभर ढके छॾींदो हाणे चवंदा त शिरक आहे कुफर आहे पर जेकॾहिं मूंखे ख़ुदा वरी तव्हांजे ॻोठ में नसीब कयो जलसो त मूंखे यादि ॾियारिजो त मां झलण वारनि जा किताब खणी अची तव्हांखे ॾेखारियां त इन्हनि पंहिंजे अॻवाननि जे लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। हिकिड़ो लिखे थो असांजो बुज़ुर्ग हो सो सुबुह जो निमाज़ पढ़ी वेठो त चेल जे भर में थोरो ज़ख़्म थियुसि उहो कंहिंखे चई कॾहिं दवा मथे ॿिए पुछियो त साईं भला दवा छो था मथां कीअं छा थियो आहे के बादशाह हाणे दरिया हिकिड़ो उन्हनि सॾु कयो उनखे भुखे पार पुॼायो अथनि तॾहिं उहो निशान थी पियो आहे। जागू ये तुंहिंजो बुज़ुर्ग कुल्हे या पासे या तेल सां धिके पुॼाए त लिखी वञी पर जे अब्दुल कादिर इशारो करे ॿुधल तरीअ ते वियल वरीअ ते त तूं छो थो लारा अल्लाह जा बानो हिकिड़ी शइ न थियणी आहे पोइ तूं न मञी पर हिकिड़ी शइ थी पई हिकिड़ी शइ थी क़ुरान शाहिदा त अल्लाह जे प्यारनि जी दुआ सां मोल जेरा क्या है कुरान शाहिद कई वाक़या कुरान हदीस में आयो कामिलन वलियन जे करामतन सां मुर्दा जीरा था मुस्तफा करीम जी हदीस मारिफी त किताब त बनी इस्राइल जी जमात ते वई मुकाम खां लॻा उन्हनि चयो त भला दुआ घुरो ही कबर वारो जेरो ते पुछो सहाल हवा नबी से खुद को बुझाए दुआ घुरियो कबर खुली हमरा मथे निकरी आयो पुछो से देख खबर घणो वक्त से ईमान खे 100 साल गुज़रा है तो के हाल कि हर जुर्म के तकलीफ़ बाहर कढे थे 100 साल गुज़री विया अन्या मुंहिंजे निड़ीअ में सकरात जी कराट विछी आहे। अहिड़ा किन वाक़िया हा हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि ॿिया तव्हांखे भली न बि चवनि पर औलिया जो शान ॿुधी उनजो ग़लति नतीजो न वठो। जाहिल छा कंदो बुज़ुर्ग जे कबर खे सजदा कंदो जेको कतन हराम कॾहिं बि जाइज़ न या तवाफ़ कंदो कॾहिं बि जाइज़ न शरीयत में कॾहिं बि न सजदो हिकु अल्लाह कंहिंजो अल्लाह कॾहिं आवाज़ सां चओ तवाफ़ काबतुल्लाह जो
गलत रस्म रवाज बंद कर, बेपर्दा औरतों को वंजन बंद कर, नाजायज रस्म बंद कर। अल्लाह दी प्यार दी रसूल संदवा घुरन कुरान मा साबिता, हदीस मा साबिता, हबीब करीम के जमहूर उम्मत जो अकीदे होया, सल्फ साल अकीदे होया, उन्हें प्यार दी दुआ सा तेरा पार थींदा। महबूब तो महबूबा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। हजरत बादशाह तुरसन जो जो मकाम उदेशो ऐं सुने भिटाई साहब जो रूए ज़मीन ते नालो। जर्मनी औरत डॉक्टर शिम्मल उन पहिरों पहिरीं रिसाले खे छकरायो लिखियो गैर मुसलमान अल्लाह जे प्यारनि खे मञण वारा हज़रत सुल्तान औलिया मोहम्मद जम्मा सिंह जे लाइ उन औरत लिखियो त मंसूर बुज़ुर्ग जेको चयो त अनल हक़ मां हक़ आहियां, इहा हिकिड़ी मंज़िल ई जंहिंमें बुज़ुर्ग बीही रहियो। उन्हीं खां मथे वठण जे लाइ कंहिं हस्ती जी ज़रूरत हुई, जीअं को माण्हू का डाके ते बीही रहे कजी पवे। डॉक्टर शमल पीर खे तुंहिंजे सुल्तान औलिया मोहम्मद जम्मा हुजा त खणी छॾेसि। ई बि हुन बुज़ुर्ग जो वरी मक़ाम ऐं भिटाए सुहिणी केरा दा सैयद ॻाल्हि तेरा पक थी आई है शक थी हथ मथे खणी वेठा आले हसूद कुर्बान वञा भिटाई आही त मोहम्मद करीम जो बचड़ो पर हेठा ही केतिरी हाँ हेठा ही इंतसारी तवाज़ुन एतिरो जो अकुल न थी। छा छा फरमाए तो जी जाते ही न बाधी बारो कनगी हुज्जत हो तो कहीं मुकमीनियत ही तकब्बुर करने वाला बड़ाई करने वाला हथ करने वाला खुदा का करने वाला वो अल्लाह तकब्बुर कर बचाए। फरमाए तो जी जाते ही बारो कनगी हुज्जत हो तो कहीं मुकमीनियत हो जा पाए तेरे में माँ कहीं झुकिया नंदी हद्दों टपी नहीं। हाँ हेलत मकाम हाँ मकाम फरमाए तो पाए तेरे में माँ कहीं झुकिया ना देही विसारे तन के वहवा शाह वहवा अल्लाह जाकामिल वलिय वहवा जिंदह वलिय वहवा रब करीम दे हबीब जा आशिक रब करीम जा आशिक तुझे इश्क के सलाम तुझे मोहब्बत के सलाम तुझे सच्चाई के सलाम तुझे निस्बत के सलाम आले रसूल हुजूर के सलाम तुझे हिदायत के सलाम। तालीम रस भेटाए दी सबक रस भेटाए फरमाए तो जी जो तम छद तमाम गोला जो गोलम जा तम जो थी गुलाम मुस्तफा जा गुलाम उन्हन जा गुलाम उन्हन जा गुलाम उन्हन जो गुलाम थी गोला जो गोलम जा तम जो थी गुलाम तन्ना गा जो नाम लिख दे लाहौर वाह वाह अल्लाह दा प्यारा कामिल वली तहां दी सोच तहां जो फिक्र। अल्लाह फरमाया ला यनफा मालुन क़यामत यार माल नफो न दीदो वला बनून पुट नफो न दींदा पर केहड़ा बच्चा नफो दींदा जो कुरान पढ़ंदा। बोली साजन मदरसे जेड़ा जिक्र फरमायो गोठवारा का खुश नसीब हो भले भाग वारा हो खुश किस्मत हो अल्लाह ताला तहां के तरक्की अता फरमाया आबाद रखे। मदरसे में हर तरह की मदद करो मदरसे में दिलचस्पी रखो मदरसे ठाहे ॾेखारियो दुनिया ॾिसो मदरसे जी हक़ अदाई करे छॾियो मोहम्मद हबीब जे आशिक़नि पर इश्क मल्हायो
दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह रब्बी आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। मुझा सोना नबी दा फरमाइन इल्म पढ़ने वारो तालिब जर लिखड़ी हलंदो अल्लाह जा मलाइका जा पर उन जे पेरन जे हेठां विछाईंदा आहिनि तने इल्म जे तालिब जे पेरन जी बरकत हासिल थे। आलिम बनाए बचरा इल्म पढ़न बार रब करे आलिम थियन फरमाए था तदारसुल इल्म साह एक घड़ी इल्म पढ़ाइण 60 साल जे इबादत खां वधी रब जो क़यामत ते ॾिहारे माल नफ़ो न ॾींदो पुट नफ़ो न ॾींदा उहो मां नफ़ो ॾींदो जेको दीन में लॻाईंदे उहो पुट नफ़ो ॾींदा जेके दीनदार हूंदा ॿिया नफ़ो न ॾींदा इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम जेको सलामत दिल आणींदो उहो कामयाब हूंदो पार